अहम ख़बर ॾियूं PPMA ने शाज़िया मरी वज़ीर आज़म खे घर भेड़ो थियण जो मुफ़्त मशवरो ॾेई छॾियो आहे। खे आगाह कयूं पिया। शाज़िया मरी जो चवणु आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म असेंबली में पंहिंजी अक्सरियत विञाए वेठो आहे। शाज़िया मरी चयो त इमरान ख़ान खे मशवरो आहे त हू हाणे घर भेड़ो थिए। हुन चयो त स्पीकर जेतिरी देरि कंदो अदम एतमाद वारे मेंबरनि जो तइदादु वधी वेंदो। खे आगाह कयूं पिया। PPMA ने शाज़िया मरी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे घर भेड़ो थियण जो मुफ़्त मशवरो ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म असेंबली में पंहिंजी अक्सरियत विञाए वेठो आहे। शाज़िया मरी चयो त इमरान ख़ान खे मशवरो आहे त हू हाणे घर भेड़ो थिए। हुन चयो त स्पीकर जेतिरी देरि कंदो अदम एतमाद वारनि मेंबरनि जो तइदादु ओतिरो ई वधी वेंदो। खे आगाह कयूं पिया। PPMA ने शाज़िया मरी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे घर वञण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। खे आगाह कयूं पिया। शाज़िया मरी जो चवणु आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म असेंबली में पंहिंजी अक्सरियत विञाए वेठो आहे। शाज़िया मरी चयो त इमरान ख़ान खे मशवरो आहे त हू हाणे घर हलियो वञे। कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर रशारी लाइन ते मौजूदु आहे। जी शब्बीर, ॿियो छा चवणो हो शाज़िया मरी जो? बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियुनि जी इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी जेको आहे सिलेक्टेड वज़ीर आज़म खे शाज़िया मरी बयान ॾींदे चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म खे असेंबली में अक्सरियत विञाइण ते मुबारकबाद हुजे। हुन चयो त इमरान ख़ान खे हाणे इज़त सां घर वञण जो जेको आहे उहो मशवरो ॾेई रहिया आहियूं। शाज़िया मरी जो चवणो हो त स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर पंहिंजे उहिदे जो ख़्यालु रखे। असद कैसर जा बयान स्पीकर जे उहिदे जी तौहीन आहिनि। MNA शाज़िया मरी वधीक चयो त स्पीकर जी जेको आहे देरि करण वारनि हरबनि जे करे वज़ीर आज़म बची न सघंदो ऐं वज़ीर आज़म अवाम खां पोइ असेंबली जो जेको आहे उहो बि एतमाद विञाए वेठो आहे ऐं पंहिंजे ई असेंबली मेंबरनि जो एतमाद विञाइजण खां पोइ इमरान ख़ान वज़ीर आज़म न रहियो आहे ऐं स्पीकर जेतिरी बि जेको आहे देरि करे अदम एतमाद करण वारा जेके मेंबर आहिनि उन्हनि जो जेको अंग आहे उहो अञा बि वधंदो वेंदो। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी।